अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आ, उहो अव्वल वा, उहो ई आखिर वा, उहो ई ज़ाहिर वा, उहो ई बातिन वा, ऐं उहो हर शइ जो इल्मु रखण वारो आ, सीननि जा राज़ बि ॼाणींदो आ। अदा उहो केरु वा? आम तौर ते तव्हां चवंदा आहियो ओ फिलाणा, ओ फिलाणा, ओ फिलाणा, त तव्हां सम्झी वेंदा आहियो इन ओ मां मुराद केरु वा? अल्लाह तबारक व तआला जे लाइ ओ कोन चइबो। अल्लाह पाण फरमायो आ त उहो जेको आ उहो हर सीने जो राज़ ॼाणींदो आ। उहो अव्वल वा, उहो आखिर वा, उहो ज़ाहिर वा, उहो बातिन वा, उहो केरु वा? रब ज़ुल जलाल पाण फरमायो उहा ज़ात जेका वा, उहा ज़ात मां ॾेहनि जे दातार रब ज़ुल जलाल जी आहे। आलिम सगोरा पंहिंजी सवली ज़ुबान में उन्हनि लाइ सवली पर अव्हां जे लाइ शायद ॾुखी आ। वे आलिम सगोरा लफ्ज़ इस्तेमाल फरमाईंदा। आलिम सगोरा इरशाद फरमाईंदा हन बा ज़मीर वा, उन ज़मीर जो मर्जियो आ, यानी इशारो आ। इशारो कंहिं ॾे करे रहियो आहीं? जॾहिं क़ुरान पाक जी इन आयत ते असां गौर फरमायो आ, उहो अल्लाह अव्वल वा, उहो अल्लाह आखिर वा, उहो अल्लाह ज़ाहिर वा, उहो अल्लाह बातिन वा, उहो अल्लाह तबारक व तआला हर शइ जो इल्मु रखण वारी ज़ात वा। या अल्लाह, अल्लाह पंहिंजो तारुफ़ पाण बयान फरमायो आ। को आलिम बयान करे, को मुफ्ती बयान करे, को अल्लामा बयान फरमाए, अदा उन जी पंहिंजी जगह ते अहमियत वा। पर रब ज़ुल जलाल पंहिंजो तारुफ़ पाण पंहिंजे पाक कलाम मजीद में बयान फरमाए छॾियो आ। हाणे इहो केरु वा जंहिंजे लाइ अल्लाह फरमायो उहो अव्वल वा, उहो आखिर वा, उहो ज़ाहिर वा, उहो बातिन वा। क़ुरान पाक खां पुछोसूं त अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आ, क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह ताला फरमायो उहा जेका ज़ात वा उहा मां अल्लाह जी ज़ात वा, जेका अल्लाह जी ज़ात हाथीअ खे मणब अता फरमाईंदी आ ऐं अल्लाह किविल खे बि कण अता फरमाईंदो आ। जंहिं अल्लाह तबारक व तआला तोखे बि पैदा फरमायो, मूंखे बि पैदा फरमायो। रब जा इस्म ॾाढा मिठा हन, ॿुधंदो हां त मज़ो ईंदो आ, सुकून ईंदो आ। छो त तमीद एतिरी ॿधां जेका तव्हां ऐं असां उन जो इस्तियाब यानी पंहिंजे अकुल में उन खे वेहारे सघूं। आलिमनि सगोरनि इरशाद फरमायो आ, इन क़ुरान पाक जी आयत में या सूरत हदीद वा, इन क़ुरान पाक जी आयत में अल्लाह तबारक व तआला पंहिंजनि पंजनि सिफ़तुनि ऐं इस्मनि जो ज़िक्र फरमायो आ। अल्लाह तबारक व तआला अव्वल बवा, अल्लाह तबारक व तआला ज़ाहिर बवा, अल्लाह तबारक व तआला बातिन बवा, अल्लाह तबारक व तआला ज़ाहिर बातिन ऐं हर शइ जो इल्मु रखण वारो आ। राधा मां तोखे मौज़ू छा ॿुधाया? तूं चवंदे त मुफ्ती साहब मौज़ू आ मीलाद जो, तूं अल्लाह तबारक व तआला जी सिफ़त पोइ बयान करी। अदा यादि रखजा, सुन्नत जमायत वारनि जो अक़ीदो तौहीद खां सवा मुकम्मल थींदो ई कोन्हे। सुन्नत जमायत वारा तौहीद बि मञींदा आहिनि त रिसालत बि मञींदा आहिनि या अधु मञींदा हो? चओ सभु मञींदा, अधु मञींदा हो सभु। अल्लाह पंहिंजूं सिफ़तूं बयान फरमायूं, पर असुल ॻाल्हि हीअ वा त अल्लाह तबारक व तआला अव्वल आ, अल्लाह तबारक व तआला आखिर वा, अल्लाह तबारक व तआला ज़ाहिर वा, अल्लाह तबारक व तआला बातिन वा।
पर तुझो मुझो सरदार हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अल्लाह ब अव्वल वा त मदीने वारो साईं ब अव्वल वा, अल्लाह आखिर वा मदीने वारो साईं ब आखिर वा, अल्लाह बातिन वा त मुस्तफ़ा ब बातिन वा, अल्लाह हर शय जो इल्म रखण वारो वा त मदीने वारे साईं खां कायनात जो को बि ज़र्रो लिखियल नाहे। मदीने वारे साईं खे अॼु तुंहिंजे वेहण जी बि हिते ख़बर वा ख़बर वा ख़बर वा। ऐं मां चाहींदुसि त तव्हां पंहिंजे ज़हन में सुवाल कयो, अल्लाह अव्वल महबूब अव्वल, अल्लाह आखिर महबूब आखिर, अल्लाह ज़ाहिर महबूब ज़ाहिर, अल्लाह बातिन मदीने वारो साईं बि बातिन, अल्लाह हर शय जो इल्म रखे, महबूब मदीने वारो बि इल्म रखे। ओ मौलवी साहब किथे शिरक त कोन थो करी, किथे बिदात को थो करी, नादानत मां ॿाहिरां ॻाल्हि हिक बि कोन कंदुसि। हिते हाफ़िज़ सगोरा वेठल आहिनि, हिते आलिम सगोरा वेठल आहिनि। अचु त मां तोखे क़ुरान मां हिक हिक आयत करे ॿुधायां त मां क़ुरान खां ॿाहिरि ॻाल्हि कई कान्हे। इहे सभु सिफ़तूं मदीने वारे साईं में आहिनि। सब खां पहिरियां तव्हां इन सुवाल जो जवाब ॾियो, मां अॻिते पोइ थो हलां त बाबा ॾियण वारी ज़ात कंहिंजी आहे? कोन था पुछनि, ॻाल्हायो। लखे जानवर था जंगल में गुज़ारिया, नकी समर तन सां नकी बाहे बारिल, असुर जो उथी पह जो साईं संभारिया, असुर जो उथी पह जो साईं संभारिया, लखे कहीं खराया उन्यारा बुखारा, सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हुआ। अबा केरो खाराईंदो अथव, केरो पीआरींदो अथव, जिंदगी केरो ॾींदो अथव, मारींदो केरा? मासां गॾु अल्लाह अल्लाह त चवराइजो। फलक अर्श कुर्सी ज़मीं कहीं बनाया, सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हुआ। विच वारा बजाओ। फलक अर्श कुर्सी ज़मीं कहीं बनाया, सो अल्लाह हो अल्लाह हो। कतियों को तो बतारा कया कहीं जो रोशन, बिना वटे कपजे बिना रंग रोवल, सभिन के सर चाहे ॾिसे की न डोह, सभिन के सर चाहे ॾिसे की न डोह, हवा बाहे पानी दरिया कहीं बहाया, सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हुआ। सब जाओ। सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हुआ। फलक अर्श कुर्सी ज़मीं कहीं बनाया, सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हुआ। हाणे समझंदो हलजा। अबा ॾे ख़बर अल्लाह तबारक व तआला इंसान खे समीउ बि बणायो आहे, अल्लाह तबारक व तआला इंसान खे बसीर बि बणायो आहे। अदा अल्लाह जो फज़ल आहे। मां बि क़ुरान पाक जो हाफ़िज़ आहियां। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे, इन्ना ख़लक़नल इंसान मिन नुतफ़तिन अमशाजिन नब्तलीहि फजअलनाहु समीअन बसीरा। अल्लाह ताला इरशाद
फरमायो असां इंसान के नुतफे मां पैदा फरमायो आ पानी जे फुड़े मां पैदा फरमायो आ ऐं अल्लाह फरमायो आ मां इन इंसान के खलकियो आ त इन इंसान के वरी इब्तिलाई इम्तिहान में भी विधो आ रब ज़ुल जलाल फरमायो रुगो मां इंसान के इं पैदा कोन कयो आ बल्कि मां अल्लाह वरी इंसान के समी उब बनायो आ त मां अल्लाह बसीर उब बनायो आ कुरान जी आयत ॿाहिरां ॻाल्हि नथो कयां इंसान समीउ आहे इंसान बसीरो आहे ऐं इन ॻाल्हि ते दलील हुजण जी कहिड़ी ज़रूरत आहे त अल्लाह तबारक व तआला समीउ बि आहे अल्लाह तबारक व तआला बसीर बि आहे पर क़ुरान पाक पढ़णु ज़रूरी आहे अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर अल्लाह ताला फरमायो पाक वा उहा ज़ात जे सैर करायो पंहिंजे ख़ास बाने के मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा ताईं उहा मस्जिद अक्सा जंहिंजे इर्द गिर्द अल्लाह तबारक व तआला बरकतूं रखी छॾियो आहे छाजे करे सैर कराई अल्लाह ताला पाण फरमायो जीअं मां पंहिंजूं निशानियूं उन पंहिंजे महबूब खे ॾेखारिया इन आयत सगोरीअ जे आख़िर में अल्लाह फरमायो उहो अल्लाह सैर कराइण वारो समीउ बि वा त बसीर बि वा इन जे बे तफ़सीर ॾे मां कोन थो वञा त मुस्तफ़ा बि समी आहे ऐं मुस्तफ़ा बि बसीर आहे पर हाणे तव्हां पाण फ़ैसिलो कयो त पहिरीं आयत में अल्लाह फरमायो त इंसान खे बि असां समीउ बणायो इंसान खे असां बसीर बणायो ऐं वरी हिन आयत में रब फरमायो त मां बि समीउ मां बि बसीर आहियां अब थोरो सोचिजो छा शिरक थियो छा अल्लाह पाण थो शिरक सेखारे छा ॻाल्हायो मां चयो न त थोरो तवज्जो ॾिजो तवज्जो ॾिजो हाणे ॿुधायो त इंसान ज़िंदह आहे तव्हां वेठा हो ज़िंदा हो मुर्दा हो चओ ज़िंदा आहियो मुर्दा आहियो ज़िंदा आहियो अल्लाह ताला तव्हांखे हयात जी सिफ़त अता फरमाई आहे अॼु त क़ुरान पाक खां पुछूं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे आयतूं अहिड़ियूं आसान पढ़ा जेके तोखे बि यादि बि आहे छो त मां पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करण कोन आयो आहियां मां चाहियां थो त तोखे अहिड़ो सबक़ पढ़ायां अहिड़ो सबक़ पढ़ायां जो असां हुजूं न हुजूं पर तोखे सबक़ सदा यादि हुजे हर हिक खे इहो सबक़ ॿुधाईंदो वरितजां कुरान पाक ऐं मां सम्झां थो त हिते जेके बि आयो उन्हनि सभिनीनि खे यादि आहे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम इन आयत खे छा चवंदा हो सॼी न पढ़ी छो त ॻाल्हि घणी थी इन में अल्लाह फरमायो रब अल्लाह पंहिंजे इस्म ज़ाती ज़िक्र फरमायो उन खां पोइ रब ज़ुल जलाल ऐलान फरमायो अल्लाहु हय्यु बवा अल्लाहु क़य्यूम बवा पर कुरान पाक फरमाए थो अल्लाह इंसान के हय्यु फरमायो आ यानी इंसान के अल्लाह हयाती नसीब फरमाई आ अदा सिफत सागी आ इस्म सागो आ वो अल्लाह तबारक व तआला पंहिंजी ज़ात जे लाइ बि ज़िक्र फरमायो आ ऐं अल्लाह तबारक व तआला बंदन जे लाइ बि ज़िक्र फरमायो आ अदा दे ख़बर रब मुंहिंजो रहमान आहे या न चओ चओ आहे रब मुंहिंजो रहमान आहे या न ऐं अल्लाह तबारक व तआला रहीम आहे या न अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे या बिस्मिल्लाह हर सूरत जो हिस्सो आहे या न ये आलिमन सगोरन जो बहस आहे इन में असां कोन था पऊं पर क़ुरान पाक जी हिक सूरत में इहा आयत त ज़रूर आहे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे छा रब फरमायो अल्लाह फरमायो आहे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम
अल्लाह रहमान बा अल्लाह रहीम बया इन ते केतिरियूं आयतूं पढ़ा अल्लाह जी इहा सिफ़त वा अल्लाह ताला पंहिंजे लाइ क़ुरान पाक में ज़िक्र फरमाई पर अच त मां तोखे ॿुधायां इहा साॻी सिफ़त वा वरी अल्लाह पंहिंजे बंदे लाइ बि इस्तेमाल फरमाई आहे सलात सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका थक जी पे वाले सुस्त थी सला सला सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो बस एतिरो चवंदो हल जीअं मौज़ू सम्झ में अचे रब रहीम वा चओ रब हेॾां वारा बि चओ रब स्टेज वारा बि चओ रब अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम अल्लाह रहीम इन ते दलील ॾियण जी ज़रूरत आहे कान का पर अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो अल्लाह रहीम रब ज़ुल जलाल पाण क़ुरान पाक में फरमायो त मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम तुंहिंजो सरदार रऊफ़ बवा त रहीम बवा अरे मां रऊफ़ दे कोन आयो आहियां रहीम अल्लाह ताला पाण बयान फरमायो अल्लाह ताला हलीम अल्लाह तबारक व तआला बुर्दबार अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो जॾहिं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला हज़रत इसहाक अलैहिस्सलाम जी बिशारत ॾिनी त अल्लाह मलाइक रवाना फरमाया उहे मलाइक हज़रत सैयदना इब्राहीम खे चवनि पिया क़ुरान पाक उनखे बयान फरमायो उहे मलाइका हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम के चवन पया अल्लाह उहा गाल कुरान पाक में बयान फरमाई व बशरूहु बिगुलामिन अलीम अलीम हुजण आलिम हुजण रब जी सिफत वा पर अल्लाह फरमायो असां सोने इब्राहीम अलैहिस्सलाम के अलीम आलिम पुत्र जी बिशारत ॾई छॾी आहे उनखे पुत्र अता फरमाईंदासूं रब अलीम हज़रत इसहाक जे लाइ इहा सिफ़त वा वरी अॻिते अल्लाह तबारक व तआला इन साॻी सूरत में सूरत हिज्र वा सूरत हूद वा उन में इहो सारो बयान वा अल्लाह तबारक व तआला हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जो बयान आयो वा अल्लाह बुर्दबार वा कुरान पाक में इन में अरबी ज़ुबान में चइबो वा हलीम बुर्दबार के छा चइबो अरबी में चओ चओ ऐं असां नालो रखंदा आहियूं अब्दुल हलीम ॿुधो अथव मारूफ़ इस्म इन जी माना वा बुर्दबार कीअं बुर्दबार जेको तकड़ न करे माण्हू बि बुर्दबार हूंदा अथव हिकिड़ा तकड़ा हिकिड़ा टरड़ा वो सुन्नी तरड़ो हूंदो ई कोने बाकिन खे टरड़न खे ता सुञाणो पाण एॾे वञण जी ज़रूरत है काने छो त मिलाद जी महफ़िल बस इशारो काफ़ी आहे सुन्नी टरड़ो न हूंदो बाकिन खे तव्हां उन्हनि जे अफ़ालन मां सुञाणींदा हूंदव साईं हज़रत शेर मुस्तफ़ा फरमाईंदा ॼणो मुल्ला आयो जहिड़ो परू चांडियो अची वियो आहे ओ ये टरड़ा सुञाणजो अल्लाह असांखे टरड़ाइप खां बचायो आहे अल्लाह पंहिंजे हिल्म वारो हिस्सो अहले सुन्नत खे अता फरमायो
अबहरा तकड़ा इन जी जेका मुखालिफ शय आ मुतज़ाद आ न अबा यो एकड़ो तरीक़ो सिखो सोना विच जलसे में चिट्ठी ॾियण माना तव्हां पाण था चओ त मौली साहब असांखे करंट हण ऐं मां नथो चाहियां 100 चिट्ठी खणी अचो ॻाल्हि पूरी कयां ख़त्म कयां पोइ लख चिट्ठी हुजे पोइ तव्हां जूं इंशाअल्लाह ताला उहे चिट्ठियूं कोन खोटंदियूं भले न खोटन फ़कीर उन जो जवाब ॿियो ॾींदो पर फज़ीलत खट ॾियो न ॾियो सुम्हो फज़ीलत सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह तबारक व तआला हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के जेड़ी मल हजरत इस्माईल अलैहिस्सलाम जी बिशारत अता फरमाया अल्लाह हलीम वा अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमायो फबशरनाहु बिगुलामिन हलीम अल्लाह ताला इरशाद फरमायो असां हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के बुर्दबार पुत्र जी बिशारत अता फरमाई हाणे ये आयतूं मां पढ़ंदो वञा ॻाल्हि वधाईंदो वञा ॻाल्हि वधाईंदो वञा ॻाल्हि वधाईंदो वञा त मौज़ू सॼो तव्हां सम्झी कोन सघंदव बस मूंखे एतिरो चवणो आहे अल्लाह बि अलीम आहे बंदो बि अलीम आहे अल्लाह अव्वल आहे मुस्तफ़ा अव्वल आहे अल्लाह आख़िर आहे मुस्तफ़ा आख़िर आहे अल्लाह ज़ाहिर आहे मुस्तफ़ा बि ज़ाहिर आहे अल्लाह बातिन आहे मुस्तफ़ा बि बातिन आहे अल्लाह सीननि जा राज़ ॼाणण वारो आहे अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे बेपाया अणखुटो इल्म अता फरमायो आ ओ सुन्नत जमायत वारा इहो शिरक नाही इहो बिदअत नाही इहो आइन कुरान जो फहम आ अल्लाह हर एक खे कोन अता फरमाईंदो आ अल्लाह तबारक व तआला या वलियन जे मञण वारन खे रोज़े धणी रबर जी जमायत ते मेहरबानी फरमाई आ जो उन्हनि जे सीनन में कुरान जो इल्म अता फरमाए छॾियो आ जेके वलियन जा बा अदब आहिन औलियाए किराम सां मोहब्बत करण वारा आहिनि इहो अल्लाह उन्हनि ते मेहरबानी फरमाई आहे हाणे अचु त मां ॻाल्हि इहा खोलींदो वञा त अल्लाह अव्वल मुस्तफ़ा अव्वल इहे अथव रब जा इस्म छा आहिनि रब जा ॻाल्हायो ॻाल्हायो अल्लाह जा ये इस्म पाक आहिनि ये इस्म पाक इन जा क़िस्म बि घणा पर उन्हनि क़िस्मनि ते मां कोन थो वञा तव्हांखे मौज़ूअ ते वठी हलां बसि एतिरो ज़हन में वेहारणो आहे त ये अल्लाह जा इस्म आहिनि अल्लाह जे लाइ बि आहिनि बंदे जे लाइ बि आहिनि को शिरक कोन्हे का बिदअत कान्हे को कुफ्र कोन्हे को मनव कोन्हे हा एतिरो फ़र्क़ु ज़हन में रखजां ज़रूर फ़र्क़ु हूंदो हा फ़र्क़ु आहे फ़र्क़ु ही आहे त तूं ॿुधी थो पर तोखे ॿुधण ॾिनो आहे रब तूं ॾिसी थो तोखे ॾिसण ॾिनो आहे रब तूं जेको आहे कुदरत वा तुंहिंजे जिस्म में हथ खे चोरण जी कुदरत वा ताक़त वा या तोखे ॾिनी आहे रब तूं उथी थो हली थो घुमी थो इहा तोखे ॾिनी आहे रब पर फ़र्क़ु हे आहे तुंहिंजो ॿुधण मुहताज रब जो तुंहिंजी ज़ुबान ॻाल्हाइण जी मुहताज ऐं इहा मुहताज रब जी पर मुंहिंजो अल्लाह ताला पंहिंजे कंहिं बि इस्म ऐं सिफ़त में कंहिंजो बि मुहताज कोन्हे अल्लाह पाण खाईंदो नाहे पर कुल काइनात खे रोज़ी अता फरमाईंदो आहे यो बुनियादी फ़र्क़ आहे जेको बस मुख्तलिफ मुख्तसर सिटर में मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयो आहे त अल्लाह पंहिंजे पाण पंहिंजे शान मुताबिक़ ये सभु उन जूं सिफ़तूं आहिनि पर जेको बंदो आहे उनखे रब अता फरमायूं आहिनि हाणे अल्लाह ॾिएसि ॾियण वारी ज़ात अल्लाह जी मुल्ला चिड़ियो वेठो आहे मुल्ला चए थो त शिरक थी वियो बिदअत थी वई कुफ्र थी वियो अञा मौलवी खे अञा वधीक क़ुरान ॿुधायूं